तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तदफीन उन्ही जगह ते थी जिथे पाण करीम सल्लल्लाहु जो विसाल थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ल पंहिंजनि कपड़नि जे मथां ही गुस्ल ॾिनो वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के टिन अछनि कपड़नि में जेके यमन जा हुआ उन्हनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कफन ॾिनो वियो। साईं, अॻियों सुवाल आहे शेख सईद अहमद शाह खां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकफ़ीन ऐं तदफ़ीन कीअं हुई? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात 12 रबीउल अव्वल ते थी। इन ॻाल्हि ते सम्झो त इत्तफ़ाक़ आहे, को इख़्तिलाफ़ न आहे इन तारीख़ ते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं वफ़ात थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तकफ़ीन जे मामलात में सहाबा किराम में पाण में काफ़ी मशवरा थिया, जंहिंमें सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था त जिथे अंबिया किराम जी वफ़ात थींदी आहे उन्हनि खे उते ई दफ़न कयो वेंदो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तदफ़ीन उन्ही जगह ते थी जिथे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल थियो ऐं वफ़ात थी। उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ल जो तरीक़ो इहो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजनि कपड़नि जे मथां ई गुस्ल ॾिनो वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा जीअं आम माण्हूअ जा कपिड़ा लाथा वेंदा आहिनि इन तरीक़े सां न, बल्कि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कपिड़नि में वफ़ात कई उन्ही कपिड़नि जे मथां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुस्ल ॾिनो वियो। ऐं गुस्ल खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जी रिवायत आहे त कुफ़िना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी सलासति अस्वाबिन बीदिन सहूलियतिन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के टिन अछनि कपड़नि में जेके यमन जा हुआ, कॉटन जा कपिड़ा हुआ, टिन में उन्हनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कफ़न ॾिनो वियो। लईस फ़ीहा कमीसुन वला अमामतुन, त उन में न कमीज़ हुई, यानी उन्हनि टिन कपिड़नि में को कमीज़ जे लाइ इस्तेमालु न कयो वियो, न ई उन में को पटके जे तौर ते इस्तेमालु कयो वियो, बल्कि टई कपिड़ा जेके आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ कफ़न जे तौर ते इस्तेमालु कया विया, जेके अछे रंग जा हुआ ऐं यमन जी ख़ासि हिकिड़े कपिड़े मां जेको कॉटन जो हो उन मां इस्तेमालु कया विया। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तदफ़ीन उन्ही जगह ते थी जिथे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे हुजरे मुबारक में वफ़ात थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उते ई दफ़न कयो वियो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जनाज़े जी निमाज़ जेकी आहे उहे फ़र्दन ब फ़र्दन सहाबा किराम जो हिकिड़ो ग्रोह छहनि जो ऐं कुझु माण्हुनि जो ग्रोह अंदरि वेंदो हो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्दन ऐं फ़र्दन जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जनाज़े जी निमाज़ पढ़नि पिया ऐं उहे हिकिड़े दरवाज़े मां दाख़िलु थियनि पिया ऐं ॿिए हुजरे दरवाज़े मां ॿाहिरि निकिरी वञनि पिया। इन ई तरीक़े सां सूमर जे ॾींहुं मंझंदि जे टाइम ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी आहे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तदफ़ीन जेकी आहे उहा 36 कलाकनि खां पोइ तक़रीबन यानी अरबा जी शाम जो थी आहे। यानी एतिरा सहाबा किराम हुआ जेके हिन नंढड़े हुजरे मुबारक में वञनि पिया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत बि कनि पिया, आख़िरी ज़ियारत बि कनि पिया ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते निमाज़ पढ़नि पिया ऐं जनाज़े जी निमाज़ पढ़ण खां पोइ हू निकिरनि पिया। यानी उलमा किराम चवनि था त कंहिं इमामत न कई, इन को अहिड़ी जमात कोन थी जंहिंमें कंहिं हिकिड़ो इमाम थिए पियो ऐं पुठियां मुक़्तदी निमाज़ पढ़नि पिया। इन जूं काफ़ी वजूहात ॿुधायूं आहिनि उलमा किराम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत एतिरी वॾी हुई त को कंहिंखे इहा ज़रूरत न हुई त को इमाम थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुक़्तदिन जे विच में बीह ऐं इमामत कराए। ऐं इहो हिकिड़ो शरफ़ बि हो त हर सहाबी जेको आहे उहो पाण वञे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उहो रहमत जूं दुआऊं सलात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पेश करे। त इहा ख़ासि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई त हर सहाबी अंदरि वञे पियो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नमाज़ पढ़ी ऐं उहो तव्हां फ़ारिग़ थियण खां पोइ वापसि निकिरे पियो। इहो मुख़्तसर जेको ज़िक्र आहे सहाबा किराम जेको ज़िक्र ॿुधायो आहे उहो इहो ई आहे। इन खां वधीक तफ़सील मौजूदु न आहे ऐं कुझु तफ़सील जेकी मौजूदु आहे उहा शायदि इन सुवाल में ज़रूरी न आहे बयानु करणु। उमेद थो कयां त तव्हांजे सुवाल जो जवाबु मुकमल थियो।
सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।